नासिन वाक़िया आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां कराची यूनिवर्सिटी अंदर वैन में थियल धमाके जी मसम्मत कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां धमाके में थियल जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त कराची धमाको अफ़सोसनाक आहे, मुतासिर ख़ानदाननि सां गॾु आहियूं। आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां कराची यूनिवर्सिटी अंदर वैन में थियल धमाके जी मसम्मत कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां धमाके में थियल जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त कराची धमाको अफ़सोसनाक आहे, मुतासिर ख़ानदाननि सां गॾु आहियूं। आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां कराची यूनिवर्सिटी अंदर वैन धमाके में जी मसम्मत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां धमाके में थियल जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त कराची धमाको अफ़सोसनाक आहे। नासिन खे ॿुधाईंदा हलूं। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब कराची धमाके जी मसम्मत कई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त कराची धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मसम्मत कयूं था। हुन चयो त वाक़िए जी इब्तिदाई रिपोर्ट जल्द साम्हूं अची वेंदी। संदसि चवणु हो त अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करणु वज़ीर आज़म जी पहिरीं तरजीह आहे। आगाह कयूं पिया। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब कराची धमाके जी मसम्मत कई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त कराची धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मसम्मत कयूं था। हुन चयो त वाक़िए जी इब्तिदाई रिपोर्ट जल्द साम्हूं अची वेंदी। संदसि चवणु हो त अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करणु वज़ीर आज़म जी पहिरीं तरजीह आहे। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब कराची धमाके जी मसम्मत कई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त कराची धमाके जे सख़्त लफ़्ज़नि में मसम्मत करियूं था। हुन चयो त वाक़िए जी इब्तिदाई रिपोर्ट जल्द साम्हूं अची वेंदी। संदसि चवणु हो त अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करणु वज़ीर आज़म जी पहिरीं तरजीह आहे। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब कराची धमाके जी मसम्मत कई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त कराची धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मसम्मत करियूं था। हुन चयो त वाक़िए जी इब्तिदाई रिपोर्ट जल्द साम्हूं अची वेंदी। संदसि चवणु हो त अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करणु वज़ीर आज़म जी पहिरीं तरजीह आहे। आगाह कयूं पिया। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब कराची धमाके जी मसम्मत कई आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त कराची धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मसम्मत करियूं था। हुन चयो त वाक़िए जी इब्तिदाई रिपोर्ट जल्द साम्हूं अची वेंदी। नासिन खे ॿुधाईंदा हलूं। कराची यूनिवर्सिटी वेझो वैन धमाके में 5 ॼणा मारिजी विया आहिनि। धमाके सबबि 5 ॼणा मारिजी विया, जंहिंमें चीनी 2 औरत टीचर पिणु शामिल आहिनि। खे ॿुधाईंदा हलूं। उस्तादनि समेत केतिरा ई ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी भरिसां थियल धमाके में 5 ॼणा मारिजी विया आहिनि। धमाके बाद पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। धमाके में मारिजी वियलनि ज़ख़्मियुनि ऐं फोथियलनि खे सिविल अस्पताल जिन्ना ऐं बर्न्स वार्ड में मोकिलियो वियो आहे। आगाह कयूं पिया। कराची यूनिवर्सिटी वेझो वैन में धमाके सबबि 5 ॼणा मारिजी विया आहिनि। धमाके सबबि 5 ॼणा मारिजी विया, जंहिंमें चीनी 2 टीचर्स पिणु शामिल आहिनि। उस्तादनि समेत केतिरा ई ज़ख़्मी बि थिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी भरिसां थियल धमाके में 5 ॼणा मारिजी विया आहिनि। धमाके बाद पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। धमाके में मारिजी वियलनि में ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। कराची यूनिवर्सिटी में वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक पेश आयो आहे, जंहिंमें वैन अंदरि धमाको थियो आहे। धमाके में 5 ॼणनि जे मारिजण जी तस्दीक थी वई आहे। 2 जंहिंमें औरत टीचर शामिल आहिनि, जिन ते केतिरा ई ज़ख़्मी पिणु थिया आहिनि।
आख़िर आगाह कयूं पिया कराची यूनिवर्सिटी वेझो वैन में धमाके में 5 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं ड्राइवर समेत 5 ॼणा मारिजी विया आहिनि। अव्हांखे आगाह कंदा हलूं धमाके सबबि 5 ॼणा मारिजी विया आहिनि जिन में चीनी उस्तादनि समेत केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी भरिसां थियल धमाके में 5 ॼणा मारिजी विया आहिनि। धमाके बाद पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। धमाके में मारिजी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची यूनिवर्सिटी में वैन में धमाको थियो आहे। धमाके में 5 ॼणा मारिजी विया आहिनि। धमाके सबबि 5 ॼणा मारिजी विया आहिनि जंहिंमें चीनी टीचर्स समेत केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया ज़रियनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी भरिसां थियल धमाके में 5 ॼणा मारिजी विया आहिनि। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं धमाके बाद पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल फौजिया, हिन वक़्तु हिन अफ़सोसनाक वाक़े में जेके मारिजी वञण जी तस्दीक थी आहे उहे 5 ॼणा थी विया आहिनि जंहिंमें 2 औरतूं शामिल आहिनि। जेके औरतूं चाइनीज़ जूं आहिनि, गैर मुल्की आहिनि। पर मां वाज़े कयां हीउ अफ़सोसनाक वाक़ियो कराची यूनिवर्सिटी जे अंदरि कॉमर्स डिपार्टमेंट आहे उनजे ॿाहिरां हाईएस्ट वेन में पेश आयो आहे। पर मुकमल तौर ते हाईएस्ट वेन जेको आहे सो सड़ी रख थी वई आहे। उन सां गॾोगॾु जेके मारिजी वियल आहिनि उहे पिणु जेको आहे सो सड़ी विया आहिनि, जिन खे बर्न्स वार्डन सिविल हॉस्पिटल मुंतक़िल कयो वियो आहे। मां वाज़े कंदो आहियां त हिन वक़्तु ताईं इहा तस्दीक न थी सघी आहे त हीउ जेको धमाको आहे उहो कहिड़े रीज़न सबबु थियो आहे, छाकाणि त हिन धमाके खां पोइ जेको आहे हिन वक़्तु बम डिस्पोजल टीम बि पहुतल आहे, पर उहा जांच करे रही आहे। उन सां गॾोगॾु CTD ऐं ख़ासि तौर ते पुलिस जी वॾी नफ़री समेत रेंजर्स जा एहलकार ऐं कानून लागू कंदड़ इदारा पिणु जेको आहे पहुची विया आहिनि। जेके जांच करे रहिया आहिनि त हीउ जेको धमाको आहे कहिड़ी नौबत जो आहे ऐं कीअं थियो आहे। हिते ते जेको आहे हिन वक़्तु एडिशनल IG कराची जेके गुलाम नबी मेमन सां मुंहिंजी कुझु देरि अॻु ॻाल्हि ॿोल थी त हुन चयो त हीउ जेको मामिलो लॻी रहियो आहे त थी सघे थो त ख़दशो आहे त ख़ुदि जेको बमबार हुजे हुन वैन में ऐं हुन जेको आहे धमाको कयो हुजे। पर जेको आहे हुनजा आसार हिन वक़्तु ताईं जेको मुकमल तौर ते ज़ाहिर न थी सघिया आहिनि, छाकाणि त जंहिं तरीक़े सां जेकी इहा वैन सड़ंदे ॾिसी रहिया आहियूं उन में इहो अंदाज़ो लॻाए त हीउ या त सिलेंडर जो धमाको आहे या केमिकल जो आहे जंहिं सबबु जेको आहे मुकमल तौर ते गाॾी बाहि जेको आहे वकोड़े वई आहे, गाॾी सड़ी वई आहे। पर हिन वक़्तु ताईं इहो वाज़े न थी सघियो आहे या तस्दीक न थी सघी आहे त कहिड़े नवैत जो ऐं कहिड़े सबबु करे हीउ जेकी धमाको ऐं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हिन वक़्तु जेको आहे कराची पुलिस चीफ गुलाम नबी मेमन पिणु जेको आहे वाक़े वारी जाइ ते पहुचण वारो आहे। उन सां गॾु सूबे वज़ीर शर्जील जेको आहे मेमन उहो पिणु पहुची रहियो आहे। पर मां वाज़े कंदो आहियां त वॾे वज़ीर मुराद अली शाह IG सिंध खां नोटिस पिणु वरितो आहे, जॾहिं त IG सिंध ब्रीफिंग ॾिनी आहे त हीउ वाक़ियो 2:30 बजे पेश आयो आहे। जेको हिकिड़े शोबो कॉमर्स ॿुधाए कराची यूनिवर्सिटी जो उन शोबे जे ॿाहिरां मौजूदु हिकिड़ी हाईएस्ट वैन हुआ, उन में जीअं ई जेके उस्ताद ऐं चाइनीज़ टीचर हुआ उहे जीअं हुन में सवार थियण खां पोइ हीउ धमाको थियो आहे, जंहिंखां पोइ अफ़सोसनाक वाक़े में 5 ॼणा अजल जो शिकार बणिजी विया आहिनि। न सिर्फ़ु इहो, पर त हिन वक़्तु वॾे वज़ीर जे कमिशन कराची खे हिदायत की आहे त फौरी तौर ते जेको आहे हिन वाक़े बाबति जेकी ब्रीफिंग आहे उहा ॾिनी वञे। उन सां गॾु तफ़सीली जेकी रिपोर्ट आहे उहा पिणु ॾिनी वञे त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं कहिड़ी नौबत जो मामिलो आहे। उन सां गॾु हिन वक़्तु जेकी बम डिस्पोजल टीम आहे उहा पंहिंजी जांच मुकमल करे चुकी आहे, जंहिंखां पोइ रिपोर्ट तयारु कंदी। रिपोर्ट तयारु करण खां पोइ उहा वाज़े कंदी त हीउ जेको धमाको आहे उहो धमाकेदार या उन खे बम जो आहे या केमिकल आहे या वरी सिलेंडर जो धमाको आहे। पर लॻी हीअं रहियो आहे छाकाणि त यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया ऐं यूनिवर्सिटी में जेकी सिक्योरिटी आहे उन सिक्योरिटी खां पोइ जेको आम तौर ते जेकी गाॾियुनि में नसब थियल धमाकेदार मादो या उन सां गॾु आपघात कंदड़ धमाकेदार जेके माण्हू आहिनि या जेके ख़ुदकश हमला वारनि उन्हनि खे जेकी अंदरि एंट्री आहे उहा मुश्किल ऐं सख़्ती सां ॾिनी वेंदी आहे, यानी की वरी चेकिंग आहे। पर उन बावजूदि जेको आहे हिन वक़्तु ताईं मुकमल तौर ते तस्दीक न थी सघी आहे त हीउ मामिलो कीअं पेश आयो आहे। हिन वाक़े में अफ़सोसनाक वाक़े में जेके 5 ॼणा सड़ी विया आहिनि ऐं उन्हनि खे बर्न्स वार्डन में शिफ्ट कयो वियो आहे, जिते पिणु जेको आहे सो वॾो वज़ीर हिदायत की
ठीक है अब्दुल्ला, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सीलनि जे लाइ। नाज़रीन, बम डिस्पोज़ल वारनि पंहिंजी जांच मुकमल करे वरिती आहे। उन्हनि जी रिपोर्ट मुताबिक़ फ़ैसिलो कयो वेंदो त धमाको कहिड़ी नौयत जो आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया, कराची यूनिवर्सिटी वेझो वेन में धमाके सबबि 5 ॼणा मारिजी विया आहिनि। अव्हां खे आगाह कंदा हलूं, धमाके सबबि चीनी टीचर्स समेत 5 ॼणा मारिजी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। जी नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब कराची धमाके जी मज़म्मत कई आहे। जारी कयल बयान में मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त रिपोर्ट मूजिबि धमाको चीनी लैंग्वेज इंस्टीट्यूट जे वेन में थियो आहे। हुन चयो त ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। संदसि चवणु हो त धमाके जी नौयत मालूम कई पई वञे। अव्हां खे आगाह कयूं पिया, सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब कराची धमाके जी मज़म्मत कई आहे। जारी कयल बयान में मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त रिपोर्ट मूजिबि धमाको चीनी लैंग्वेज इंस्टीट्यूट जे वेन में थियो आहे। हुन चयो त ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। संदसि चवणु हो त धमाके जी नौयत मालूम कई पई वञे। जी नाज़रीन, अव्हां खे आगाह कयूं पिया, सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब कराची धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। जारी कयल बयान में मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त रिपोर्ट मूजिबि धमाको चीनी लैंग्वेज इंस्टीट्यूट जी वेन में थियो आहे। हुन चयो त ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं पई वञनि। संदसि चवणु हो त धमाके जी नौयत मालूम कई पई वञे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब कराची धमाके जी मज़म्मत कई आहे। जारी कयल बयान में मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त रिपोर्ट मूजिबि धमाको चीनी लैंग्वेज इंस्टीट्यूट जे वेन में थियो आहे। हुन चयो त ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं पई वञनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब कराची धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। जारी कयल बयान में मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त रिपोर्ट मूजिबि धमाको चीनी लैंग्वेज इंस्टीट्यूट जी वेन में थियो आहे। हुन चयो त ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं पई वञनि। हिकु भेरो ॿीहर कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद। जी बिल्कुल, सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब अफ़सोसनाक वाक़े धमाके में जेकी फौत थी विया आहिनि, जेके कहिड़े ज़ख़्मी थिया मथे अफ़सोस जो इज़हार कयो आहे ऐं हिन वाक़े जी मज़म्मत कंदे जेको आहे चयो आहे त धमाको जेको आहे इहो हिकु बुज़लानी कार्रवाई आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब वधीक चयो आहे त ज़ख़्मी जेका आहे उहा तिबी इमदाद कई थी वञे ऐं हिन वक़्तु धमाके जो टाइम जेको आहे उहो कयो थो वञे। धमाको कहिड़े नवत जो हिन वक़्तु रेस्क्यू टीम जेकी पिणु उते पहुतल आहिनि। मुर्तज़ा वहाब चयो त तॾहिं जेकी ज़ख़्मी आहिनि उनजी बहितर तिबी इमदाद कई पई वञे थी। ठीकु आहे इमदाद, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ। अव्हां खे आगाह कयूं पिया, सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब कराची धमाके जी मज़म्मत कई आहे। जारी कयल बयान में मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त रिपोर्ट मूजिबि धमाको चीनी लैंग्वेज इंस्टीट्यूट जे वेन में थियो आहे। हुन चयो त ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। संदसि चवणु हो त धमाके जी नौयत मालूम कई पई वञे। जी नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, सुध समा वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची में थियल धमाके वारे हंधि पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण धमाके वारे हंधि जो मुआइनो कयो आहे। इंतिज़ामिया पारां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खे ब्रीफिंग ॾिनी पई वञे। अव्हां खे आगाह कयूं पिया, सुध समा वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची में थियल धमाके वारे हंधि पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण धमाके वारे हंधि जो मुआइनो कयो आहे। इंतिज़ामिया पारां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सुध समा वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची में धमाके वारे हंधि पहुची वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण धमाके वारे हंधि जो मुआइनो कयो आहे। इंतिज़ामिया पारां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया, कराची यूनिवर्सिटी में बीठल वेन अंदरि धमाको थियो आहे। आगाह करे रहिया आहियूं अव्हां खे, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची में थियल धमाके वारे हंधि पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण धमाके वारे हंधि जो मुआइनो कयो आहे।
इंतिज़ामिया पारां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। सुध समा वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची में थियल धमाके वारे हंधि पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण धमाके वारे हंधि जो मुआइनो कयो आहे। सुध समा वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची में थियल धमाके वारे हंधि पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण थियल धमाके जो हंधि जो मुआइनो कयो आहे। इंतिज़ामिया पारां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे।